वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ अॼु खां 30 मई ताईं चइनि मुल्कनि जे दौरे ते रवानो। नायब वज़ीर-ए-आज़म इसहाक़ डार, वफ़ाक़ी वज़ीर अताउल्ला तारड़, तारिक फ़ातमी वज़ीर-ए-आज़म सां गॾु रवाना। वज़ीर-ए-आज़म तुर्किया, ईरान, आज़रबाईजान ऐं ताजिकिस्तान जो दौरो कंदो। दोशंबे में आलमी ग्लेशियर्स कॉन्फ्रेंस में शरीक थींदो। परी तर्जुमान मूजिबि वज़ीर-ए-आज़म चइनी मुल्कनि जी क़यादत सां ॿतरफ़नि लाॻापनि ते ॻाल्हियूं कंदो। दौरे दौरान इलाक़ाई ऐं आलमी अहमियत जे मामलनि ते ख़्यालनि जी ॾेवट कई वेंदी। भारत चिकतान दौरान हिमायत करण ते वज़ीर-ए-आज़म दोस्त मुल्कनि जा थोरा मञींदो। वफ़ाक़ी हुकूमत जो गैर कानूनी अदावतुनि ख़िलाफ़ तुर्त ऑपरेशन जो फ़ैसिलो। घरू वज़ीर मोहसिन नक़वी जी सदारत हेठि अहम इजलास। मंज़ूर खां बग़ैर ठहियल घरनि ऐं हाउसिंग सोसाइटीज़ ख़िलाफ़ क्रैकडाउन जो हुकुम। मोहसिन नक़वी जो चवणु आहे त गैर कानूनी अदावतुनि ख़िलाफ़ लाॻापियल इख़्तियारियूं ज़ीरो टॉलरेंस पॉलिसी ते अमल यकीनी बणाइनि। सैटेलाइट मैपिंग करे हर क़िस्म जी गैर कानूनी अदावतुनि खे रोकियो वियो। सदर आसिफ अली ज़रदारी लाहौर पहुची वियो। पंजाब जे गवर्नर हवाई अॾे ते आजियां कई। सदर आसिफ अली ज़रदारी अॼु PSL जे फाइनल मैच में शिरकत कंदो। सदर आसिफ अली ज़रदारी PP पंजाब जे अॻवाननि सां मुलाक़ातूं कंदो। लखी गुलाम शाह वेझो गोलियूं लॻल 2 ॼणनि जा लाश हथ। सखर शिकारपुर क़ौमी शाहरा रोड भरिसां पीर ज़ुबैर वटां 2 लाश मिलिया। इतला ते पुलिस पहुची अस्पताल मुंतक़िल कया। मक़तूलनि जी अब्दुल वहाब ऐं बहराम मलिक तौरु सुञाणप। लखी पुलिस पारां मुक़ाबले दौरान मारण जी दावा। कराची जे इलाइक़े बल्दिया में फायरिंग जे नतीजे में 1 ॼणो मारिजी वियो। यूसुफ कोट में घरेलू तकरार तां झेड़ो थी पियो। फायरिंग जे नतीजे में ख़लीलुर रहमान मारिजी वियो। पुलिस जो चवणु आहे त ख़ानदानी तकरार तां भाणे जे मामे खे गोलियूं हणी क़त्ल कयो आहे। जवाबदार वाक़िए बैदि फ़रार थी वियो, जंहिं जी गिरफ़्तारी लाइ कोशिशूं जारी आहिनि। शेदात कोट वेझो मामूली ॻाल्हि तां वॾे भाउ नंढे भाउ खे क़त्ल करे छॾियो। झल मक्सी जे ॻोठ रहीम बख़्श काज़ई मक्सी में भाइरनि में मामूली ॻाल्हि तां झेड़ो थी पियो। जवाबदार अली खान मक्सी पंहिंजे नंढे भाउ चाकर खान खे फायरिंग करे क़त्ल कयो। वाक़िए बैदि जवाबदार फ़रार थी वियो। मक़तूल जो लाश अस्पताल मुंतक़िल। घर में कोहराम। कश्मीर वेझो नौजवान नारी मुबैना तौर खुटा ॾेई क़त्ल। ॾखण स्कूल वारे इलाइक़े में आलिया सुमरो खे जवाबदारनि घर में घिड़ी तशदुद ऐं घुटा ॾेई क़त्ल कयो। वारसनि पारां माइटनि ते रिश्तो न ॾियण ते क़त्ल करण जो इल्ज़ाम। पुलिस जो चवणु आहे त नारी जो घर मां लाश मिलियो। वाक़िए जी जांच कई पई वञे। थुल्ह भरिसां 2 मोटरसाइकिलनि में टक्कर जे नतीजे में पुलिस एहलकार फोत, 4 ज़ख़्मी। स्टेशन रोड ते 2 मोटरसाइकिलनि में आम्हूं साम्हूं टक्कर थी पियो। हादसे जे नतीजे में पुलिस एहलकार महरान जखरानी थड़े ते फोत थी वियो। 4 ॼणा ज़ख़्मी। लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। मलीर वेझो कोस्टर कल्टी थियण जे नतीजे में 7 ॼणा ज़ख़्मी। घगर फाटक वेझो तेज़ रफ़्तारी सबबि कोस्टर कल्टी थी पियो। हादसे में 3 ऑटोनि समेत 7 ॼणा ज़ख़्मी। स्टील टाउन पुलिस हादसे वारे हंधि पहुची ज़ख़्मियुनि खे खणाए अस्पताल मुंतक़िल कयो। टंडो अडायार पुलिस जो कारनामो। बेगुनाह शहरी अशफाक खासकेली के खंबे केस दाख़िल करे वरितो। पुलिस तरफ़ां दाख़िल कयल FIR में गिरफ़्तारी जो वक़्तु 9:45 ॼाणायो वियो। धरती TV पारां हथ कयल CCTV फुटेज ज़रिए पुलिस जी नाअहली वाइकी। फुटेज में पुलिस जी ॼाणायल वक़्त जे 2 कलाकनि बैदि अशफाक खासकेली होटल तां मानी वठंदे ॾिठो वियो। पुलिस तरफ़ां शहरी ते दाख़िल कयल केस बाबति को बि मौक़िफ़ ॾियण खां इनकार।
शहरी जे वारसनि मामले जी शफ़ाफ़ जांच जो मुतालबो करे छॾियो। मौसमियात खाते मुल्क में मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गड़े सां तेज़ बरसात जी अॻकथी करे छॾी। सिंध जी राजधानी कराची में मौसम गरम ऐं झुड़ाली रहंदी। मौसमियात खाते जो चवणु आहे त कराची में गर्मी 30 सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो वियो, जेको 39 डिग्री ताईं पहुची सघे थो। अॼु इस्लामाबाद, खैबर पख्तूनख्वा जे मथां इलाइक़नि कश्मीर, पोठोहार, पंजाब ऐं बलोचिस्तान जे कुझु इलाइक़नि में गजगोड़ ऐं बरसात जो इम्कान आहे। कुछ हंधनि ते तेज़ बरसात जा गड़ो पइजी सघे थो। पंजाब जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तूफ़ानी बरसातुनि दौरान मुख़्तलिफ़ वाक़िअनि में 13 ॼणा फ़ौत ऐं 51 ज़ख़्मी। NDMA जी रिपोर्ट मूजिबि आंधारी ऐं तूफ़ान सबबि 10 इंसानी जानियूं ज़ाया थियूं आहिनि। रावलपिंडी में रेन एमरजेंसी लागू। इस्लामाबाद जे घरनि में पाणी दाख़िल। गज़ाती इसराइल जा वहशियाना हमला जारी। तादी बमबारी में एक औरत जा 9 ॿार शहीद। अरब मीडिया जो चवणु आहे त इसराइली फ़ौज गज़ा जे ख़ान यूनुस में डॉक्टरानी आला अल नजर जे घर ते बमबारी कई। डॉक्टरानी जे 10 मां 9 ॿार शहीद, हिकु ज़िंदा बची वियो। मारिजी वियल ॿारनि जी उमिरि 7 महीननि खां 12 साल ताईं हुई। 24 कलाकनि दौरान इसराइली हमलनि दौरान दर्जन खां वधीक फ़लस्तीनी शहीद थी चुका। 7 अक्टूबर 2023 खां शहीद फ़लस्तीनी जो अंगु 54,000 ताईं पहुची वियो। 1,22,000 खां वधीक ज़ख़्मी थी चुका आहिनि।